अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराए नथियूं सघजनि। सेनेट इलेक्शन कानून न पर आइन तहत थींदियूं। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते राय ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी लार्जर बेंच 4 इक़्तिसादी राय ॾींदे चयो आहे त सेनेट चूंडूं आइन जे ताबे आहिनि, तंहिं करे आर्टिकल 206 जे तहत थींदियूं। सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय अचण खां पोइ हुकूमती वफ़द जी इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात। अरबा ॾींहुं थींदड़ सेनेट चूंडुनि ते ॻाल्हियूं मुलाक़ात कंदड़नि में फवाद चौधरी, शफ़क़त महमूद, शहज़ाद अकबर, बाबर ऐवान, फैसल जावेद ऐं शहबाज़ गिल शामिल। मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि जो चवणु हुयो त जदीद टेक्नोलॉजी असां वटि मौजूदु आहे। इलेक्शन कमीशन खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल करण जी अपील कई आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय जी आजिया कंदे चयो आहे त अॼु आइन सां मुहबत कंदड़नि जो ॾिहाड़ो आहे। अदालत पीपुल्स पार्टीअ जे उसूली मौक़िफ़ सां इतफ़ाक़ कयो। जस्टिस यहया आफ़रीदी वाज़े लिखियो आहे त सदारती रेफरेंस दुरुस्त न हुयो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त सुप्रीम कोर्ट राय ॾिनी त सेनेट चूंडूं रुॻो आइन तहत थी सघनि थियूं। शिबली फराज़ जी मर्ज़ीअ तहत चूंडूं न थींदियूं। पंहिंजे बयान में मरियम औरंगज़ेब चयो आहे त नून लीग इलेक्शन जी शफ़ाफ़ियत जे अलमबरदारी रही आहे। अक्सरियत बावजूदि असांजो वोट चोरी कयो वियो। जीरो, हेल्थ में जीरो, एजुकेशन में जीरो, डॉग बाइट केसेस टॉप पे सिंध आ गया। क्यों ना कहें कि सिंध में ये जो कुत्ते हैं उन्होंने हमें भभोर डाला है। खुदा न खासा जेकॾहिं वोट के खरीद कया ऐं जे फरोख्त कया, ॿिन्ही ते ख़ुदा जी लानत हुजे, ॿिन्ही ते ख़ुदा जी फिटकार हुजे। जिस तरह मुलाकातें हो रही तस्वीरें आई, केक कटने की तस्वीरें आई, अगर हुकूमत इंतकामी कार्रवाई का कोई सोच रखती तो क्या जेलों में इस तरह के मजे होते। इन्होंने कहा कि G3 मौजूद थी और अगर नहीं होती तो ये इस्तीफा देंगे, तो अब इन्हें प्रूव करना चाहिए। ये है वो G3 की तस्वीर नहीं है। देखो मैं इस्तीफा देता हूँ, आप लोग इस्तीफा दो। ये बताइए G3 किसकी है, ये बताया जाए ये G3 किसकी है। दौरान जाना मुझे बताइए ये चीजें कहाँ से आई इनके पास, ये किसके लाइसेंस पर है, ये किसके लाइसेंस पर है। पूरे पाकिस्तान में इस वक्त बदमाशी का माहौल है, लेकिन सिंध में बदमाशी का माहौल नहीं चलने देंगे। सिंध में बदमाशी का माहौल नहीं चलने देंगे। सिंध किसी की जागीर नहीं है। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं शर्जील इनाम मेमण जा हिक ॿिए ते इल्ज़ाम। हलीम आदिल शेख चयो त हर शोबे में ज़ीरो। सिंध कुतन ॾारण जे वाक़िअनि में पहिरें नंबर ते आहे। ख़बरूं हलनि पयूं त सेनेट चूंडुनि दौरान सिंध में मंडी लॻंदी। शर्जील मेमण जेल में बि फ़ोन करे पुछा कई त हलीम आदिल सुकून में त न आहे। शर्जील मेमण चयो त हलीम आदिल शेख G3 ऐं ॿिया जदीद हथियार खणी पोलिंग स्टेशन्स ते वियो। छा उहा दहशतगर्दी नाहे? असां अहिड़ी बदमाशी हलणु न ॾींदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ जी नाअहलीअ लाइ दरख़्वास्तुनि ते क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन खां राय तलब करे वरिती। चीफ जस्टिस अतर मिनल्ला पुछाणो कयो त छा पार्लियामेंट में अहिड़नि केसनि जे हल लाइ को बि फोरम मौजूदु न आहे। जेकॾहिं फोरम न आहे त छा का स्टेयरिंग कमेटी जोड़े सघिजे थी। सियासी मामला अदालत में न अचणु घुरिजनि। अॻूणे वज़ीर अज़म यूसुफ रज़ा गिलानी क़ौमी असेंबलीअ जे मेंबर्स खे ख़त लिखी सेनेट चूंडुनि लाइ वोट घुरी वरितो। यूसुफ रज़ा गिलानी असेंबली मेंबर्स खे लिखियल ख़त में चयो त अॼु कयल फ़ैसिला मुस्तक़बिल तइ कंदा। सेनेट चूंडुनि में हिसो वठण जो फ़ैसिलो सोचे सम्झी कयो आहे। सिंध हाई कोर्ट आपाशी खाते जे ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण दौरान कमर्शियल इमारतुनि बदिरां ग़रीबनि जा आज़ाद राहण ते कावड़ जो इज़हार कंदे बेघर थियलनि खे मुतबादिल रहाइश फराहम करण जो हुकुम ॾिनो। अदालत चयो त अदालती हुकुम जी आड़ में ग़रीबनि जा घर ठाहे खेनि बेघर कयो पियो वञे। असां पहिरें मरहले में कमर्शियल अॾावतूं ठाहिण जो हुकुम ॾिनो, पर तव्हां त ग़रीबनि जा घर ठाहे छॾिया। ग़रीब बचा वठी केॾांहुं वेंदा। सिंध हुकूमत खे 8 मार्च ताईं अॻु भराई रिपोर्ट तलब। कराचीअ जी दहशतगर्दी तोड़ अदालत सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI अॻवान समीर शेख जी ज़मानत मंज़ूर। हलीम आदिल शेख चयो आहे त मूंखे सियासी दहशतगर्द करार ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत इरिगेशन अमले पारां 68 मोरी शहर जो पूरो नक्शो हटाए छॾियो। शहर में अधु सदीअ खां क़ाइमु 1500 दुकान, होटलूं, कमर्शियल ऐं नॉन कमर्शियल घर वग़ैरह
इरिगेशन ज़ुल्फ़कार खोसे पारां बेरहमाना ऑपरेशन करे ड्राए पट करे छॾिया। हज़ारे नौजवान बेरोज़गार, हज़ारे मुतासिरीन बेघर। जंहिं मौक़े ते अब्दुल रहमान गोरचाणी, वली मोहम्मद चांडियो, अमीर अली चांडियो ऐं ॿियनि दाईंदे चयो त असां सां नाहक थी वियो आहे, असां खां रोज़ी खसी वई आहे, असांखे फ़ाक़ा कशी करण ते मजबूर कयो वियो आहे। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त शहर खे मुंहिंजो दड़ो बणाईंदड़ करप्ट कामोरनि ज़ुल्फ़कार खोसो, अमजद लाखो ऐं सालिह ख़ासकेली ख़िलाफ़ जुडिशनल इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह सूबाई सेक्रेटरी इतलात सिंध रफ़ीक अहमद बुरड़ो जो डिवीज़नल इंफॉर्मेशन शहीद बेनज़ीराबाद जे दौरे जे मौक़े ते ऑफिसर्स ऐं अमले सां मुलाक़ात। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।